स्टेज ते वेठल मोज़िज़ मेहमान गिरामी ऐं पिंडाल में वेठल होर जमायत जा ऐं ॿिया असांजा सिंधी भाइर ऐं ॿियनि ॿोलियुनि वारा भाइर, नाराए लतीफ़ ऐं नाराए विलायत। ॻाल्हियूं त एतिरियूं थी वियूं आहिनि जो शायदि मुंहिंजी झोली में कुझु बचियो न आहे। हिन मौक़े ते मूंखे थर जे हिकिड़े माण्हूअ जो हिकिड़ो किसो यादि अचे थो त जॾहिं थर में कहत साली थी त ॿ थर जा दोस्त भाइर पाण में रवाना थिया सिंध हली, हुते कमाईंदासीं, हुते खाईंदासीं, वरी जॾहिं मुल्क में बरसाति पवंदी मोटींदासीं। सफ़र हलियो, कंहिं भित ते वेठा, राति थी वई, कचहरी शुरू थी, हिक ॿिए सां मुखातिब थिया। हिकिड़े ॿिए दोस्त खे चयो त यार ॾे ख़बर, अॼु तोखां अलाह साईं चवे त जेको घुरिणो अथई सो घुर, छा घुरने? ॿिए चयो त अलाह ताला जेकॾहिं मूंखे चवे त जेको घुरिणो अथई सो घुर, आउं चवंदुसि त बाजर जी मानी हुजे ऐं लस्सी हुजे, बसि मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। इन ते उहो ॿियो थरी रोइण लॻो। हुन ते भाउ रोई छो थो? चए भाउ जेको घुरिणो अथई तो घुरी छॾियो, हाणे आउं छा घुरां? सो मुंहिंजा दोस्तो स्टेज ते जेके दोस्त आहिनि उन घणो कुझु ॻाल्हायो आहे, घणो कुझु चयो आहे। ऐं सम्झां थो ॻाल्हाइण जी गुंजाइश घटि आहे, पर हिन कराची जे शहर में हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि, ही कराची जो शहर कंहिं ज़माने में कला त रियासत जो शहर हो, जंहिंखे ताजपुर दौर में नवाब वली मोहम्मद लगाई जी सरबराही में फतेह करे ताजपुरनि सिंध जो हिसो बनायो। अॼु पाण उन कराची जा वारस आहियूं ऐं नारायणी ते पहुता आहियूं। नाराए विलायत। अॼु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, उहो नाराए विलायत जेको सांगड़, जेको खैरपुर जी धरती ते, जेको अठड़े थर जी धरती ते जेको थर में वो नारो गुंजंदो, जेको नारो जैसलमेर में गुंजंदो, जेको नारो बीकानेर में गुंजंदो, अॼु वो नारो तमामु वॾी ताक़त सां, वॾी हिम्मत सां, वॾी कुवत सां, वॾे जज़्बे सां कराची में गुंजे पियो। नाराए विलायत।